अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन नुक़ा व अस्हाबिही उलुल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यम्हुल्लाहु मा यशा व युस्बितु इंदहु उम्मुल किताब। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। पढ़ो सलात वस्सलामु अलैका
या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। लजती थी ना सलात पढ़ने। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। वे हम मन्मथ भभोर अल्लाह वाका कज को वसो वे हम मंद भभोर। अज जो ही प्रोग्राम सिलसिले यारी शरीफ जे हवाले से है का महफिल कोट मोहम्मद रमजान लाहिरी जे अंदर मुनाकिद कई वई। ये महफिल मियां उस्ताद हजूर बख्श साहब उन जा भाइर उन जा सौट मासात पूरे पाड़े वारा उन जा बचड़ा खास करे नौजवान मियां मसूद अहमद मकसूद अहमद अल्लाह ताला उनके सभी नौजवान के सलामत रखे। अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात इन महफिल में अचण जो वेहण जो ॿुधण जो ॿुधाइण जो मौक़ो अता फरमायो। दोस्तों मौजू तो मुझे 4 ॾिना विया हन पर वक्त जे हिसाब सां मुझे ख्याल में हिकिड़ो ही हलंदो तो मुनासिब थींदो। स्टेट सेक्रेटरी जो यारी शरीफ मुखे मैसेज कयो त शाने मुस्तफा शाने सहाबा शाने शहीदाने करबला शाने औलिया अल्लाह 4 मौजू घणा थी वेंदा। तहां जो छा ख्याल आहे? वेठल ॿुधाए वठो त मां कम शुरू कयां। आम जेका रस्मी तकरीर थींदी आहे उहा कयां या इस्लाही कयां? ॻाल्हाए थोरो ॻाल्हाईंदा चुप न कयो ॻाल्हाईंदा जो। हाँ मुखे समझ में ख़बर अथव छा थो अचे? इहा ई शइ हिकिड़ी सम्झण जी आहे त गुल हुजे त ख़ुशबू करे गुल हुजे त ख़ुशबू करे बग़ैर ख़ुशबू जे गुल कहिड़ो। यार हुजे त वफ़ादार हुजे बिना वफ़ा जे यार कहिड़ो। दीन जो जलसो हुजे त कल्ब जी कट लहे वरन जलसे जो फ़ाइदो ई कहिड़ो। मुझा प्यारा दोस्तों अजीजो महफिल यारी शरीफ जी इंशाअल्लाह ताला मौजू इहो ही इंशाअल्लाह ताला मुक़द्दम रहंदो। लेकिन दिल चाहे थी त अल्लाह जा बानड़ो खुदा मौक़ो ॾिनो आहे छो त अॼु मां मौलवी जे हैसियत में न या कंहिं मुक़रर जे हैसियत में न पर नौजवाननि जे घणे असरार जे करे दोस्तीअ जे हैसियत में अॼु तव्हांजी ॻोठ मोहम्मद रमज़ान लाहिरीअ में अल्लाह ताला अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो महबूब सुबहानी नालो छा आहे? अॼु हक़ीक़तूं ॿुधो ऐं हक़ीक़तुनि खे थोरो हंडाईंदासीं त इंशाअल्लाह भलाई थी वेंदी। महबूब सुबहानी शहबाज़ इस्लाम मकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैह अज का 900 साल कमो बेश अगु दुनिया ते आया है। घणा सौ साल वरी वरी जो घणा सौ साल ऐं हिन ज़मीन जे तख़्ते ते ज़ाहिरी संदन ज़िंदगी ग़ालिबन 90 या 91 साल जी। मोहम्मद रमज़ान लाहिरीअ में रहण वारा ऐं ओड़े परे खां अचण वारा सभ खां बुनियादी जुमिलो जेको अर्ज़ करण थो चाहे उहो इहो आहे त 900 साल जे अंदर दुनिया जा हालात तब्दील थिया, दुनिया जो हुक्मरानियूं तब्दील थियूं, दुनिया जा हाकिम तब्दील थिया। नेक भी आया होगा हाकिम, जालिम हाकिम भी आया होगा, आदिल हाकिम भी आया होगा, हुकूमतों भी आई होंदियूं,
लेकिन मुझा मुसलमान भा जरा सोच त सही के किताबन ताईं महदूद रहिजी विया, के कहाणन ताईं महदूद रहिजी विया, के पंहिंजे खानदानन ताईं महदूद रहिजी विया। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जी उहा ज़ात आ जेका 900 साल गुज़रण जे बावजूद अज भी दिलन जे मथा इए हुकूमत करे रही है जे हिन वक्त दुनिया जो कोई बादशाह इए हुकूमत कोन थो करे। यो सच्चा ए हकीकतूं तो ऐं हकीकतुनि खे समझण जी कोशिश। सऊदी जी हुकूमत हुजे या पाकिस्तान जी हुजे, फ्रांस जी हुजे या जापान जी हुजे, मुझा दोस्त अजीज रूए जमीन ते जेतरी भी बादशाहियूं कहीं भी हुकूमत जो बादशाह इए पंहिंजे मुल्क जे रैयत जे मथा भी उन जी हुकूमत कोने, उन जे दिलन जे मथा हुकूमत कोने। जी सोने अब्दुल कादिर जीलानी के अल्लाह अबदी हुकूमत अता करे छड़ी। यो सच्चा दलील हिकड़ो ही आ त जॾहिं बि यारीअ जी रात थींदी आ त जबल हुजन या जंगल, शहर हुजे या बहर, दुनिया जे जंहिं भी खिते में कलमे वारा मुसलमान रहन था उता महबूब सुबानी दे कोन को खत्म कुरान जो जरूर वजे। यो भी सच्चा बहराड़ी जो मुझा दोस्त अजीज बहराड़ी जो माहौल आ पंहिंजे अब्बे खे बि 12 महीने खत्म माण्हू लोक जे लज खां था ॾियारी त माण्हू चवंदा त भेण पीउ खे 12 महीने में खत्म कोन थो ॾियारे दुनिया जे लज खां। सवाल मुझा दोस्त पंहिंजी जगह ते बरकरार आ, आखिर उहा कहिड़ी शइ आ जंहिं इंसान जे दिलन खे एतिरो मजबूर करे छॾियो। जवाब हिकिड़ो ई मिलियो त यकीनन उहा हिक ई शइ आ जेका 900 साल अॻु बि मौजूद ही ऐं अॼु बि मौजूद आहे ऐं क़यामत ताईं मौजूद रहंदी। उहा केर आहे? चओ मुंहिंजे अल्लाह जी ज़ात। कंहिंजी ज़ात आहे? जवाब ॾियो कंहिंजी ज़ात आहे? अल्लाह जो क़ुरान करीम भी पढ़ंदो हलां दोस्त अजीज दिलन जे मथा हुकूमत मुझे करीम रब जी बादशाही का सवा उन जे इजाजत का सवा कान थींदी आ। अक्सर हिन इलाके में हाफिज़ कुरान कोशिश कदुन त कसरत से कुरान भी पढ़ा। बेनियाज रब जा बानड़ा अल्लाह फरमायो लहू फक़त मा फिल अर्द जमीअन मा अल्लफ़्त बैन क़ुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैनहुम इन्नहु अज़ीज़ुन हकीम। मुझे बेनियाज़ रब फरमायो त दिलन जे मथा हुकूमत करण आसान ना है। डंडे जी हुकूमत करण आसान आ, के जबरदस्ती पंहिंजो करण सवलो आ, पर दिलन जे मथा हुकूमत आसान काने सवाए रज़ाए इलाही जे। जेसते मुझे करीम रब जी रज़ा शामिल हाल न हुंदिया तेसी दिल जे मथा हुकूमत जो तसव्वुर भी कोन हुंदो। दुनिया जा अमीर, दुनिया जा जालिम, दुनिया जा आदिल, हर तबके जा बादशाह आया, लेकिन ये हुकूमत कान हली जी अब्दुल कादिर जीलानी जी हुकूमत हली रही है। हुकूमत दियण वारो केरा तो जह पांजे कलाम मुक़द्दस जे अंदर फरमाए छलियो त जे कदे लौ अनफक़त मा फिल अर्द जमीआ सजी जमीन कुर्बान करे छलियो, सजी जमीन खर्च करे छलियो, दिल जे मथा हुकूमत कान थींदी। वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैन क़ुलूबिहिम जैसी मुझो खुदा न चाहिदो तेसी दिल ते हुकूमत कान थींदी।
दिलनि ते हुकूमत कंहिंजे हुक्म सां थींदी आहे, ॻाल्हि ॻाल्हि कंहिंजे हुक्म सां थींदी आहे। सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट सां हिते हेतिरा वेठा हूं, का रिश्तेदारी ॿुधायो, का रिश्तेदारी को कढी ॾेखारे। काई रिश्तेदारी कान्हे का जेका जिस्मानी हुजे, जिस्मानी काई रिश्तेदारी कान्हे का, खून जी काई रिश्तेदारी कान्हे का, लेकिन अहिड़ी रिश्तेदारी आहे जेका मुंहिंजे करीम रब जे ज़ात ॻंढे छॾी आहे। हाणे सवाल तूं पैदा थिए, जंहिं जवान जी हुकूमत मुंहिंजे बेनियाज़ रब 900 साल त थोड़ी ॻाल्हि आहे, पर जेसिताईं क़यामत क़ाइम थींदी, जेसिताईं दुनिया हिन ज़मीन जे तख़्ते ते मौजूद हूंदी, सोने अब्दुल कादिर जीलानी जे हुकूमत खे मुंहिंजो अल्लाह ईअं ई पियो हलाईंदो। छो सम्झाईंदो अलाह, छो सवाल आहे छो। ॿिनि जुमलनि में इहा ॻाल्हि सम्झाए अॻिते हलां। अल्लाह जे ज़ात बाबरकात खे जॾहिं, अल्लाह जे ज़ात खे जॾहिं पंहिंजे ज़ात खे सुञाणण लाइ अल्लाह जे ज़ात जो पंहिंजो इरादो थियो त मां पंहिंजी ज़ात जी सुञाणप करायां। बहराणी जो माहौला पर ॿोली सादी थो ॻाल्हायां, जुमला नुक्ता भले इल्मी हूंदा मगर ॿोली इंतहाई सादी हूंदी। जॾहिं अल्लाह जे ज़ात बाबरकात चाहियो त मां पंहिंजे ज़ात खे पंहिंजे मखलूक में सुञाणप करायां, मां पंहिंजे ज़ात खे सुञाणप करायां त मुंहिंजे अल्लाह जे ज़ात बाबरकात कहिड़ो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कहिड़ो तरीक़ो मुंहिंजे करीम रब ईजाद कयो। जो अल्लाह पंहिंजे सुञाणण जे लाइ पंहिंजे नबीअ जो इंतखाब फरमायो। कंहिंजो इंतखाब फरमायो? अल्लाह पंहिंजी सुञाणप कराइण लाइ इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा, अल्लाह जी ज़ात बाबरकात ज़मीन ते इंसान के नाइब बनाए, खलीफो बनाए, ज़मीन ते मोकलियो। मकसद केड़ो हो? मुझे खुदा फरमायो मां हिकड़ो मख्फी खजानो हुयुसि, मां उन खजाने के ज़ाहिर करण चाहियो। जॾहिं ज़ाहिर करण चाहियम, कहिड़ी सूरत में ज़ाहिर कयम? जेथो मां रब इंसान जे सूरत में पाण खे ज़ाहिर कयो। तवज्जह रहे, अल्लाह जे ज़ात बाबरकात इंसानी सूरत में जॾहिं आदम अलैहिस्सलाम के पैदा करण जो ऐलान कयो, सब खां पहिरीं मुखालिफत कंहिं कई? जवाब ॾिजो तवज्जह सां। सब खां पहिरीं मुखालिफत कंहिं कई? जो उहे नूरानी मलाइक। केरु? गाला ॻाल्हायो। हाणे थोड़ा सवाल कंदो न, मूंसां ॻाल्हाईंदा हलो त मूंखे पक थिए जाॻो था। जेको मलाइक हूंदो आहे उन जो को इरादो हूंदो आहे, चओ त न। ॻाल्हाईंदा हलो, मलाइक जो इरादो हूंदो आहे, चओ त न। मलाइक चाहे नूरानी मखलूक आहे, वो तो अल्लाह जे हुक्म जो पाबंद आहे। जीअं खुदा जो हुक्म थींदो तीअं कंदो। उन मलाइक ने एतराज़ छो कयो? छो चयो मई युफ्सिदु फीहा वयस्फिकु दिमा। ओ सजा करीम रब ए फदाई थई। छा थई? जवाब दियो। अञा पैदा ही कोन थियो आ, अञा ज़मीन ते आयो ही कोन्हे, अञा अल्लाह जे ज़ात जी मिट्टी कान गोहराई आ त मलाइकन के कहे ॿुधायो त फदाई आ। जवाब दियो। इन इंसान में जेको रंग रखियल आहे न, मुसलमान जॾहिं इन खे समझी वे त तुंहिंजा ॿई जहान ठही वेंदा। अञा इंसान आयो ही कोन्हे, पैदा थियो ही कोन्हे, अञा रब रुगी ऐलान कयो त मलाइकन चयो मई युफ्सिदु फीहा वयस्फिकु दिमा। मौला इन
भलाई के चौथो पैदा करी, इन खूनिय के चौथो पैदा करी, फसादिय के चौथो पैदा करी। वनहनु नुसब्बिहु बिहम्दिका वनुक़द्दिसु लक। ओ मुझा मौला अगर हमदो सना ला पैदा थो करी, अगर पंहिंजे तारीफ़ ला पैदा थो करी, अगर पंहिंजे याद ला पैदा थो करी तो असां जो वेठा हो तवज्जो रहे। अगर पंहिंजे हमदो सना ला पैदा थो करी मुझा करीम रब, असां इन कम ला वेठा आहियूं तुंहिंजो ज़िक्र करण ला, तुंहिंजे याद ला, तुंहिंजी तस्बीहात करण जे ला। मुझे रब जवाब कहिड़ो ॾिनो उन खां पोइ अॻिते हलां। मुझे अल्लाह फरमायो इन्नी अअलम मा ला तअलमून। मुझे बेनियाज़ रब फरमायो ओ फरिश्तो तव्हांजी निगाह मुझे हिन नाइब जे फितनन ऐं फसादन जे मथां मगर मां छो थो पैदा कयां, मुंहिंजी निगाह पंहिंजे यार जे मथां। तव्हांजी निगाह हिकड़ी आ, मांजे कुदरत जी निगाह का निरालिया। उन्हनि जे ज़हनन में ख्याल, उन्हनि खां चवराइण वारो केरा। थोड़ो अॻिते वधा छो त मुझे अल्लाह पंहिंजे पाण खे ज़ाहिर करण चाहियो, तॾहिं आदम खे पैदा कयो। आदम खे पैदा करे कयई छा? उन्हनि खे हुक्म कयई जन चयो मौला तुझी हमदो सना करण वारा हूं, मौला तुझो जिक्र करण वारा हूं, मौला तोखे याद करण वारा हूं। उन्हनि खां ही मिट्टी गोहराए तैयार करे अञा आदम खे सजदे जी तौफीक ही कान ॾिनई। अॻे ही उन्हनि खे चयो ओ सजदा करण वारो, मुझे आदम खे तज़ीम जो सजदो कयो। उन्हनि खां सजदो कराई, जेके सजदे करण वारा हा कराई कंहिंखे जंहिंजा सजदो गला गला जंहिंजा सजदो। केॾो वॾो राज़ आहे इंसान तुंहिंजे हिन पेशानी में। मुस्लमान याद रखी छॾ, कॾहिं बि कंहिंखे हिन मुंहं ते धक न हणजा। हे जेको असां बद अखलाक़ी जो मुज़ाहिरो करे बुजो सिंधीअ में बुजो चवंदो बूढ़ो छा, इहो जेको असां बुजो ॾींदा आहियूं, ख़बरदार थी मुस्लमान कॾहिं हिन चेहरे ते बुजो न ॾिजां। छो त हिन चेहरे में जेको राज़ आहे इहो तोखे अंदाज़ो ई कोन्हे को त हिन चेहरे में कुदरत जो राज़ कहिड़ो रखियल आहे। मुंहिंजे बेनियाज़ रब 18,000 मखलूक कायनात में पैदा फरमाया, मगर 18,000 मखलूक इंसान तुझे खिदमत जे लाइ रब पैदा कया, तोखे रुगी पंहिंजे याद ला पैदा कयो। अज़ीज़ान मन आदम अलैहिस्सलाम के पैदा करे तमाम फरिश्तन के सजदे जो हुक्म दे। हाणे हिकड़े मिनट ला सोचे जवाब दे। इब्लीस केर थींदो आहे जो इनकार करे? उनमें ताकत आहे? जवाब दे। कुरान पढ़ो इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह कादिर मुतल्लिका उनजे कुदरत ऐं हुक्म खां सवा कख भी नथो चुरे। इब्लीस केर थींदो आहे जो आदम जे अदो झुके न, पर जो उनजी ताकत कान्हे जॾहिं झुकण दे त हू झुके। सजदाए ताज़ीम, सजदाए ताज़ीम सब का पहिरीं। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अगर कंहिंजी इज्जत कराइणी आहे त ॿिया बि तरीक़ा खोड़ हुया। अल्लाह चवे हम मलाइकन के मुझे आदम जी तारीफ कयो, मुझे आदम जो अदब कयो, मुझे आदम जी इज्जत कयो। ओ मुझा दोस्त अजीज बेनियाज़ रब फरिश्तन के हुक्म कयो, मुझे आदम के सजदो कयो। कयामत ताईं अचण वारन के खबर पवे त अल्लाह पंहिंजे कुदरत में सब का वधीक अगर इज्जत ॾियारी आहे त उहा इंसान खे ॾियारी आहे। छो ॾियारी आहे? इहा बाद जी ॻाल्हि आहे। थोड़ो अॻिते ॻाल्हि खे खणी हलां, सम्झंदा था जो या वरी तो यू टर्न ॾियां।
समझदा था हलो ठीक है अजीजा ने मन आदम के तैयार करे सजदा कराए आदम मथे त निहार जरे आदम पहिरो दफ़ो मथे निहारियो तो मथे छा ॾिठई अर्शे मुअल्ला ते छा लिखल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जन्नत जो अल्लाह आदम को उते ही सैर करायो तो जन्नत जे हूरन जे खिलमानन जे जन्नत जे हर शय जे मथा बस कंबाइन जो जॉइंट था एकड़ो सेंटेंस इस्तेमाल कयो तो जन्नत जे हर शय जे मथा के जो नालो लिखलो जो महबूब मुस्तफा जो लिखलो यो सच्चा बुधो थो हाने सवाल इहो आ मुजा मुसलमान भा सादन लफ्ज़न में तोखे मां चवा जन्नत जो पैदा कंदड़ केर आ चो अल्लाह जन्नत जो पैदा कंदड़ केर आ अर्शन जो पैदा कंदड़ केर आ पैदा कंदड़ अल्लाह नालो वरी महबूब मुस्तफा जो राज केड़ो आ पैदा कंदड़ अल्लाह नालो महबूब जो राज केड़ो आ सौली सिंधी में बुधाई हमरा न दुबई मो कमाए दो 50 लाख रुपया गोठ में पहुतो दिल में ख्याल कई तो बंगलो त ठाराया तो उस्ताद हजूर बख्श के खबर पए तो 50 लाख दुबई मा कमाया हुआ बंगलो ठारा जेडी मतलब पस कंदो नाले लिखराइण जी महलैदी नालो पंहिंजो लिखराइंदो या प्यारे पुट जो लिखराइंदो जवाब त दे सोचे वठ जैसा हुन जो प्यार हुंदो अगर कामिल मुर्शिद सा प्यार हुंदो तो मुर्शिद जी तख्ती हणाए छदींदो अगर महबूब सुभानी जे निस्बत वारो हुंदो सोने महबूब सुभानी जे नाले जी तख्ती हणाइंदो भला दुनिया ते अचे पुट पंज थस पर पंजनी मां जैसा घणो प्यार हुंदो नालो उन जो लिखराइंदो जदे पुछण वारन पुछो मियां दे खबर 5 साल दुबई में कमाए 30 लाख रुपया कमाए मेहनत तो कई मजूरियों तो कयूं रात दी पहजी विञाई बंगलो ठारे नालो वरी पुट जो चेचरा तो के केड़ी खबर पंहिंजो नालो लिखियल पाण ॾिसां त खुशी कान थी है पर जैसा प्यार हुंदो आहे जॾहिं उन जो नालो ॾिसबो आहे दिल खे सुकून ई सुकून मिले इहो सच आहे न त मुंहिंजे बेनियाज़ रब जॾहिं पूरी काइनात जोड़िए पंहिंजे महबूब जे लाइ त पोइ जन्नतुनि ते महबूब जा नाला न लिखराईंदो त ॿिए कंहिंजा नाला लिखराईंदो अज़ीज़ान मन अन्या थोरो 5-10 मिनट तवा के इन जगह ते घुमाए मा मोटा थो आदम अलैहिस्सलाम जो खोड़ गाली तो जो बुधलु हन कुछ नहीं कया आदम अलैहिस्सलाम के जन्नत में पहुंचाए मुझे करीम रब दाणो पैदा करण या कह जी हिकमत ही गाला गाला कह जी हिकमत हुई हिकमत भी पाण करे मुझा दोस्त अजीज वरी इताअत भी मुझा दोस्त अजीज वरी अता भी पाण करे हिकमतों भी पहुंचो अताओं भी पहुंचो आदम ई लाडी हवा के जन्नत में पहुंचाए वरी ताणे के उते तैयार करे वरी मनो करण त न खाए जा मनो करण त नबी मासूम आहे या नहीं जवाब दे थोड़ो सोची जवाब दे नबी चइबो छा किया कदे गहराई में सोचो जे जेके तवा सूफी बुधंदा हो हकीकत या त जेके सूफी हन खुदा जे इश्क ऐं मोहब्बत जी खबर उन्हन के हूंदी है हजरत भी खोड़ अल्लामा भी खोड़ मौलाना भी खोड़ किताबन जो भरी भी खोड़ पर जेके इश्क वारा होंदा हन उन्हन जो कुछ मकाम ही निरालो होंदो आ उन्हन जी कुछ सोच ही अलग होंदी आ उन्हन जो परवास कुछ मुख्तलिफ होंदो आ मुझा दोस्त अजीज एकड़ो शेर इब्लीस आई आदम ते दई डोह कई डबल हिक खे वरा नबी कई हिक खे वरा नबी कई बियो अज ताईं काफर हादी तो पहतो दर मालिक तो पहतो दर बेनियाज रब्बा उन बेनियाज रब जी मर्जिया आदम अलैहिस्सलाम नबी खुदा नबी खुदा जो मासूमा नबी गुनाह कोन कंदो आ नबी त गुनाहन खां पाक हूंदो ई आदम अलैहिस्सलाम जी खता ना है आदम अलैहिस्सलाम जी खता ना है सच त इहो आ त
मुझा दोस्त अजीज आदम अलैहिस्सलाम जी तो असासा वफा है जेकरे आदम अलैहिस्सलाम दाणो न खाए हां जन्नत मां को न निकरे हां जन्नत मां को न निकरे हां त शीश अलैहिस्सलाम किथों अचे हां हूद अलैहिस्सलाम किथों अचे हां इब्राहिम अलैहिस्सलाम किथों अचो त मुझो सुनो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह किया जलवाया फरोज थे हां आदम जी खता दा है पर आदम जी वफा है हुक्म मुझे करीम रब जो अजीजाने मन इन सूफी अज़म के जने थोड़ो गहराई सां ॾिसंदे त तोखे हकीकत जी ख़बर पवंदी त यार खे मिलणो आ त कीअं मिलणो आ महबूब सां मिलणो आ त कीअं महबूब सां मिलणो आ त मां अर्ज़ पे कयो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जने पंहिंजे पाण खे सुञाणण चाहियो मखलूकात में त पंहिंजे सुहिणे नबी खे पैदा फरमायो अल्लाह पंहिंजे सुञाणप लाइ नबी जो इंतखाब कयो ऐं यादि रखजा वरी नबी जे सुञाणप लाइ मुंहिंजे रब वलीअ जो इंतखाब कयो जुमलो जुमरा दोहराया तो वरी अल्लाह पाजी सुञाणप कराइण लाइ कंहिंजो इंतखाब कयो जो नबी जो इंतखाब कयो वरी नबी जी सुञाणप कराइण लाइ मुझे करीम रब वली जो इंतखाब कयो तुझे दिल में सवाल इंदो हजारे वली गॾजन सहाबी कोन थींदा ॻाल्हि सची आ गौस कुतुब गॾजन सहाबी कोन थींदा ॻाल्हि सची आ लेकिन शायद तुझे ज़हन में ॻाल्हि न थी अचे त मुझे अल्लाह जे हिकमतुन जो पंहिंजो निज़ाम सहाबा जो ज़मानो महदूद आ मुझे खुदा के खबर आ त मुझे महबूब जे सहाबा जो ज़मानो महदूद रहंदो जो त सहाबी ठहंदो ई तॾहिं जॾहिं ईमान जे सूरत में महबूब मुस्तफा जो इन मथे जे अखिन सां दीदार कंदो आ ज़ाहिरी अखिन सां दीदार करण वारो सहाबी थींदो आ उहो ज़मानो महदूद हूंदो जेकॾहिं उन्हनि जे मथां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फ़क़त सहाबी के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अंबिया जी सुञाणप बनाया त सहाबा जे दौर का बाद में छा थी मुझे अल्लाह जी ज़ात मुझा दोस्त अजीज नबी जे सुञाणप लाइ वली बनायो जेके कल भी हुया अज भी आहिनि क़यामत ताईं हलंदा रहंदा आदम अलैहिस्सलाम जे लाइ आदम अलैहिस्सलाम जे लाइ एतराज़ कयो वियो हो तहज़ीम जो छा जो एतराज़ कयो वियो हो थोड़ो ॻाल्हाए छा जो एतराज़ कयो तहज़ीम जो अॼु बि वलियनि जे लाइ तहज़ीम जो ई एतराज़ कयो थो वञे बाहूं छो था ॿधो पेरें छो था पओ अदब में छो बीठा हो हिकिड़ो ई जवाब आ त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो तहज़ीम जो दर्स इंसान जे अल्लाह जे ज़ात बाबरकात इंसान जे वजूद में रखियो आ त जेको तहज़ीम कंदो उहो ई कंहिं मक़ाम ते पहुचंदो जेको तहज़ीम न कंदो हमेशह जे लाइ तड़जी वेंदो ॻाल्हि सम्झ में आई हाणे अॻिते था अज़ीज़ाने मन उन तहज़ीम जे बुनियाद ते मां ॻाल्हि कई त अल्लाह तबारक व तआला जा बांधड़ो दिलनि जे मथां जेका हुकूमत आ मुझे बेनियाज़ रब जी मर्ज़ी आ जेके अता कंदो आ जेके अता कंदो आ जेके मेहरबानी कंदो आ उन जी अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उन पंहिंजे बाने जे लाइ माण्हुनि जे दिलनि में मुझो बेनियाज़ रब मोहब्बतूं पैदा करे छॾींदो आ छो त दिलनि में ख्याल पाण ई कोन ईंदो जो ते रब जे कुरान करीम जी आयत पढ़ा मुझा दोस्त अजीज व औहैना इला उम्मी मूसा अन अर्दिई मूसा अलैहिस्सलाम जे मां के हुकुम थियो त तू सब्र कर मां पाण ही सब कुछ तो कया उन जे दिल में कह ख्याल विधो तन पांजे मूसा के पेती में बंद कर जो अल्लाह ख्याल विधो कह उन जे दिल में ख्याल विधो त ही कर हालांकि वा अंबी मूसा अलैहिस्सलाम जी अमड़ नबी का न हुई खुदा जो उन सा कलाम को न हो जो तो खुदा कलाम पांजे अंबिया सा फरमाइंदो आ उन और सुने मूसा जे अमड़ सा खुदा जो कलाम
कोन हो उन जे दिल में गालियूं रब तो फरमाए मां पंहिंजे कुदरत सां विधियो यानी दिल में जेके गालियूं विझंदो आहे इंसान पंहिंजे पाण कोन विझंदो आहे मुंहिंजे ख़ुदा जी मर्ज़ी आहे जंहिंजे दिल में जेके गालियूं हुजे त पोइ मुबारक आहे सुन्नी तोखे जो तुंहिंजे दिल में मुंहिंजे करीम अरब औलिया अल्लाह जी निस्बत ऐं मोहब्बत वारियूं गालियूं पैदा करे छॾियूं आहिनि नंबर 1 नंबर 2 कुरान करीम जे उन आयत करीमा जे मथां थोड़ी निगाह कर जेका मूं तिलावत कई यमहुल्लाहु मा यशा मुझे बेनियाज़ रब फरमायो मुझी मर्जी आहे छा अल्लाह फरमायो पढ़ो मुसलमानो कुरान पढ़ो रुकी कुरान करीम के रुमाल वेढ़े अतुरहणी मथे घर में रखी था छड़ियो अल्हम्दुलिल्लाह अदब पंहिंजी जगह ते पर यार जो पैगाम पढ़बो तो खबर पवंदी मुझे बेनियाज़ रब फरमायो यमहुल्लाहु मा यशा मुझी मर्जी मर्जिया केड़ी जो लिखियो यानी तकदीर लिखल मेटे छलिया मुझी मर्जिया कह फरमायो गला गला कह फरमायो अल्लाह फरमायो मुझी मर्जिया लिखल मेटे छलिया मुझी मर्जिया अक्सर उस्ताद नौजवान वेठन नौजवानो तसव्वुर कयो हे दीन फितरिया हे दीन गैर फितरी ना है अल्लाह तो फरमाए मां पंहिंजो लिखल पाण थो मेटिया छा पंहिंजो लिखल पाण थो मेटिया दुनिया जो दस्तूर आ बचड़ो लिखंदो आ पट्टी लिखी वेंदी आ वडो लिखंदो आ लेकिन लिखियो बेटायो जरूर वेंदो आ लेकिन मिटी दो पाण ना है जदे एकड़ो लिखण वारो लिखंदो आ कहे वडे खे ॾेखारे उन ॾिसी चयो बच्चा तुंहिंजी हीअ ग़लती आ तुंहिंजी हीअ ग़लती आ इन पट्टीअ खे मेट हणी मोटी आ वरी ॿी पट्टी लिखो यानी दुनिया में लिखियो मेटबो जरूर आ मगर को गलती जी निशानदेही कंदो आ तॾहिं मेटबो आ मुंहिंजो अल्लाह लिखण वारो भी पाणा मेटण वारो भी पाणा उहा ज़ात त गुनाहन खां पाक आ गलतिन खां पाक आ खुदा त गलतिन खां गला गला खुदा त गलतिन खां मसूद अहमद पंहिंजो लिखियो मेटींदो कॾहिं जॾहिं उस्ताद चवंदो बच्चा तुंहिंजी हीअ ग़लती आ मेटे वरी नई लिखी आ मेटणो पवंदो बी मुझा दोस्त अजीज मेटणो ही न करे पौंदो आ इश्तिहार लिखियो पयो आ लाइन सिधी ना है खूबसूरती ना है उस्ताद हुजूर बख्श के न बणी ची बाबा वापस खणी वञ इनखे मेटे वरी ही खूबसूरती ठाहे आ यानी जेकॾहिं खूबसूरती सिधी न हूंदी आ उन सूरत में भी लिखल के मेटबो आ अल्लाहु जमीलुन व युहिब्बुल जमाल खुदा सुहा खुदा सुहा के पसंद फरमाइंदो आ जेको सुहणो भी आ सुह के पसंद भी कंदो आ ओहो मुंहिंजा दोस्त अजीज सुह खां सवा शइ कोन ठाहींदो आ पोइ पंहिंजो लिखियो पाण छो थो मेटे वॾो सवाल आ पंहिंजो लिखियो वयुस्बित जे तो मुंहिंजी मर्ज़ी आ जेको मेटे छॾियो जेको बचाया ऐं मेटण वारी जाइ ते जेको कुछ बियो लिखा मुंहिंजी मर्ज़ी आ छो त इंदहु उम्मुल किताब असुल किताब मूं वटा दोस्त हाणे सॼी ॻाल्हि इते थी टुटे त मुंहिंजा मौला लिखी भी तूं पाण मेटी भी तूं पाण तुंहिंजे इन लिखण मेटण में राज़ कहिड़ो आ मुंहिंजे बेनियाज़ रब ॿुधायो ओ मुंहिंजा बान्हा लिखंदो मां पंहिंजे मर्ज़ीअ सां पर जॾहिं मुंहिंजो को प्यारो बांडड़ो हथड़ा खणी दुआ घुरंदो आ पंहिंजो लिखियल वरी उन जे दुआ जे करे मेटे छॾींदो आ समझाइंदो हले छो त मुंहिंजा दोस्त जल्द में समझणो ॾुखियो आ तोखे समझाइंदो हला मुंहिंजा दोस्त अज़ीज अमर जे कदमनि ते हथ रखी बचड़े दुआ वठी निकितो छाजे ला त अल्लाह ताला मुंहिंजो मुश्किलातूं आसान करे जवाब ॾे हदीस मौजूद आहे त अबे अम्मा जी दुआ सां बच्चे जी रब लिखियल तकदीर खे तब्दील करे छॾींदो आ
यो आहे या कोने जवाब दे छो त हेठा का मथे खणी हला अमड़ दुआ कंदिया अल्लाह ताला तकदीर के तब्दील करे छदींदो आ अब्बो दुआ कंदो आ अल्लाह ताला तकदीर के तब्दील करे छदींदो आ अब्बे ऐं अम्मा जी दुआ औलाद जे हक में अल्लाह ताला रद्द कोन कंदो आ ये नाहे त गुनाहगार अमड़ जी दुआ कान कबूल थींदी आ ये नाहे मुजा दोस्त जी त अनपढ़ियल मां जी दुआ कबूल कान थींदी आ मां हुंदी आ अब्बो हुंदो आ अब्बे ऐं अम्मा जी दुआ मुझो करीम रब औलाद जे हक में रद्द कोन कंदो आ हिकड़े मिनट जे ला सोची पो जवाब दे अमड़ गुनाहगारा तने भी बच्चे जे हक में रब दुआ कबूल करे अब्बो गुनाहगारा तने भी बच्चे जे हक में रब दुआ कबूल करे उन कामिल मुर्शिद ला तुझो छा ख्याल आ जेको रात दी पंहिंजे रब जे जिक्र में पंहिंजे महबूब मुस्तफा जे शरीयत में अल्लाह अल्लाह कंदे जिंदगी गुजारे रहियो आ रब उन जी दुआ मुरीद ला कीअं कबूल कोन कंदो सोचे मुझो खुदा त चवे थो मां लिखंदो पंहिंजे मर्ज़ी सां पर मां मिटींदो कंहिंजे मर्ज़ी सां जवाब दे कोन थो चई लतीफ़ खां थो चवराई तूं न चओ भले लतीफ़ त चवे थो कलम जनी जे हथ में कलम जनी जे हथ में अदा से जे करम कन मेटे अंग अगियां बारे ब्या लिखन पदा से पढ़न जैसा पसंद थे पिरीय जो अजीज़ा ने मल हाणे इन गाल का पो असल मकसद से मोटी अचूं अल्लाह इहो मकाम त दिनो आ अल्लाह इया इज्जत त दिनी आ अल्लाह इन मंजिल ते त पहुंचायो आ महबूबे सुबहानी के लेकिन मुसलमान गौर कर इहा महबूबे सुबहानी जी मंजिल औलिया अल्लाह जी मंजिल गौस